अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रेस बालाज खान मल्हार खे अगवा करण जी कोशिश कंदो। छा मल्हार रेस बालाज खान जे माण्हुनि खे अलॻि करे छॾींदो। छा शहदिल खान ऐं बालाज खान जो ज़ुल्म बर्दाश्त न थींदो। छा सिकंदर खान राणी जे करे बालाज खान खे नुक़सान पहुचाईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को जो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा बालाज खान जेको आहे घणो परेशान हूंदो। हू हाणे पंहिंजे माण्हुनि जो इंतज़ार कंदो। ख़बर न आहे त हू अलाए काथे गुम थी विया आहिनि। जे अंदर सां मल्हार हुननि खे क़ैद करे छॾियो हूंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मल्हार जो पीउ मल्हार खे मिनतूं कंदो, उन्हनि खे चवंदो त तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं रस बालाज खान जे माण्हुनि खे आज़ादु करे छॾ। जेकॾहिं तूं उन्हनि खे आज़ादु न कर त पोइ मल्हार असांजो इन दुनिया में न रहंदो। पोइ रस बालाज खान असांजो दुश्मन थी पवंदो। पर हाणे तोखे सोचण खां घुरिजे, जेकॾहिं तूं इन्हनि खे आज़ादु न कर त पोइ रस बालाज खान तुंहिंजो सिर जो दुश्मन थी पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाज खान जा ज़ुल्म हाणे ॻोठ में वधी वेंदा। हू हर हिकु माण्हू खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कंदो। बहरहाल इहा शहदिल खां बर्दाश्त कॾहिं बि न थींदी। शहदिल हाणे तमामु जल्द कोई बालाज खान जे ख़िलाफ़ थींदो ऐं उनखे पंहिंजे अंजाम ते पहुचाइण जी कोशिश कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सिकंदर खान जेको आहे पंहिंजे पीउ सां वाइदो करे छॾींदो। उनखे चवंदो त अगरि जेकॾहिं बालाज खान पंहिंजी धीउ जी संग मूंखे न ॾिनी त पोइ मां उनखे ख़बर बेड़ो करे छॾींदसि। ऐं सिकंदर खान जी पीउ सिकंदर खान खे चवंदो त पुट मां तोसां हर हाल में गॾु आहियां। असां पंहिंजी एवज़ो वठण पिया चाहियूं। इन करे अगरि जेकॾहिं बालाज खान पंहिंजे धीउ जी संग तोखे न ॾिनी त पोइ उनखे ॾाढ ॾेखारणो पवंदो। मतिलबु त उनखे ॾाढ सां संग ॾियणी पवंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा मल्हार जेको आहे उन माण्हुनि खे ज़िंदा छॾे ॾींदो। ऐं पोइ उहे माण्हू वञी बालाज खान खे दाह ॾींदा ऐं पोइ रस बालाज खान जा होश बिगड़िजी वेंदा। पोइ रस बालाज खान इन्हनि खे चवंदो तव्हां खां जल्द जेतिरो थी सघे तव्हां हाणे इन मल्हार खे अगवा करे खणी अचो। जो मां हाणे नथो चाहियां त मल्हार ज़िंदा बचे ऐं हू असांजे ख़िलाफ़ थिए। उन जे करे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां उनखे अगवा करे खणी अचो। दोस्तों उम्मीद कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं की नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।